तव्हांखे हिकिड़ी ॾाढी इंटरेस्टिंग प्रेज़ेंटेशन ॾेखारींदासीं जेका असां श्री रामलाल चंदानी जे जीवन ते ठाही आहे। केतिरनि खे ख़बर हूंदो केतिरनि खे न त श्री रामलाल चंदानी जेके आई एम वेरी प्राउड त मुंहिंजा फादर हुआ, उहे अजमेर में ॼावा हुआ 28 जून 1948 ते, ऐं उन्हनि खे गुज़री 7 साल थिया आहिनि। उन्हनि जो शौक़ु पेंटिंग शुरू खां ई रहियो आहे ऐं चवंदा हुआ त उन्हनि जे पिता साहिब खां उन्हनि खे पेंटिंग जो शौक़ु पैदा थियो। ही वॉज अ गिफ्टेड आर्टिस्ट मुंहिंजे हिसाब सां, छो त नंढपण खां ई हथनि में ॼण त जादू हुन ऐं उन्हनि जो फोटे हो पोर्ट्रेट पेंटिंग। इहा जेकी दादा शेख रियाज़ जी तव्हां पोर्ट्रेट ॾिसी रहिया आहियो, इहा सिपू जे मैगज़ीन कवर ते बि आई हुई। लैंडस्केप पेंटिंग जो बि हू ॾाढो शौक़ु रखंदा हुआ, त अलॻि अलॻि जॻहियुनि ते जिते बि ट्रैवल कंदा हुआ उते जी ज़रूर लैंडस्केप पेंटिंग ठाहींदा हुआ। ही उन्हनि जो सेल्फ पोर्ट्रेट आहे, पंहिंजो ई पोर्ट्रेट उन्हनि ठाहियो हिकु सिंध जे ज़मीनदार जे रूप में। तंहिंखां सवाइ एनिमल जी पेंटिंग करण जो उन्हनि खे ॾाढो शौक़ु हूंदो हो, ऐं पोर्ट्रेट पेंटिंग उहो पेंसिल सां या पेन सां एॾो ईज़िली कंदा हुआ, यानी माण्हू खे साम्हूं विहारे करे 2 मिंटे में उन्हनि जो पोर्ट्रेट ठाहे वठंदा। त हिकु प्रिंसेस हुई राजस्थान में अजमेर में, त ख़ासि वो पप्पा वटि आई हुई त मुंहिंजो पोर्ट्रेट तव्हां मूंखे ठाहे ॾियो, ऐं उन्हनि 5-7 मिंटनि में पोर्ट्रेट तैयार करे उन्हनि खे गिफ्ट कयो। तंहिंखां सवाइ जेकी हिकिड़ी ॾाढी ख़ासि ॻाल्हि हुई पप्पा जे बारे में, सा हुई त सिंधीअ में चङी तरह लिखंदा हुआ, किल्क सां। हाणे जंहिंखे असां इन मॉडर्न टर्म्स असां चऊं था कैलीग्राफी, त उन ज़माने में जॾहिं कंप्यूटर न हो, सिंधी फॉन्ट न हो, त पप्पा हथ सां किल्क सां, यानी किल्क यानी हिकिड़ी पेन हूंदी आहे ख़ासि जेकी वुड सां ठहियल हूंदी आहे, उनजी जेकी निब हिते तव्हांखे प्रेज़ेंटेशन में ॾिसण ईंदो हूंदो, उनजी निब ईअं कटियल हूंदी, पाण उनखे कटींदा हुआ, उनजी शेप ॾींदा हुआ ऐं पाण लिखंदा हुआ। त ही हनुमान चालीसा जेको आहे उन्हनि पंहिंजे हथनि सां लिखियो। अहिड़ा ई घणा ई पेपर्स उन्हनि पंहिंजे हथ सां अरबी सिंधी में लिखिया हुआ। तंहिंखां सवाइ जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त जिते बि वेंदा हुआ उते जी लैंडस्केप पेंटिंग हमेशह कंदा हुआ। घणनि ई बुक्स या कैसेट्स या सीडीज़ जे कवर्स ते पप्पा जी हथ जी ठहियल पेंटिंग्स तव्हांखे ॾिसण ईंदियूं। मूंखे नथो लॻे को बि अहिड़ो सिंधी आर्टिस्ट हूंदो या राइटर हूंदो या शाइर हूंदो जंहिंजो कवर डिज़ाइन श्री रामलाल चंदानी न कयो हुजे। स्टोरीज़ ॾाढो सुठी तरीक़े सां ॿुधाईंदा हुआ, ऐं हीअ जेकी पेंटिंग तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो दड़ो जी, इहे मूं वटि वक़्तु घटि आहे, न त मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके साइड में हिननि ब्लॉक्स ठाहिया आहिनि, उन में हिकु ब्लॉक में हिकिड़ी आखाणी आहे, ऐं जॾहिं पप्पा हीअ पेंटिंग ॾेखारींदा हुआ त उहा हिकु आखाणी असां सां शेयर करे सघंदा हुआ। त ही सिंध जो नक्शो बि उन्हनि पंहिंजे हथनि सां ठाहियो हो। उन्हनि खे सिंधी ॿोली बचाइण जो ऐं उनखे अॻियां वधाइण जो एतिरो त जुनून हो, जो तंहिं करे उन्हनि हिंदवासी पेपर या हिंदुस्तान पेपर जेको आहे असांजो सिंधी पेपर, उनमें खुद लिखंदा बि हुआ आर्टिकल्स, पेंटिंग्स बि ठाहींदा हुआ, ऐं असां वटि उहा छपजंदी बि हुई। उहे इन्वॉल्व बि इन करे थिया जो असां हीअ ॿोली विसारियूं न, असां हिन ॿोलीअ खे अॻियां वधाईंदा ई रहूं। उन्हनि जूं पेंटिंग्स सभिनी पसंदि कयूं। उन्हनि खे घणेई अवॉर्ड्स बि मिलिया पेंटिंग्स जे लाइ। घणेई उन्हनि जेके किताब जा मूंखे लॻे थो अॼुकल्ह इफ आई एम नॉट मिस्टेकन, मुंहिंजा फिगर्स अगरि करेक्ट आहिनि त मोर देन 1000 बुक्स, सीडीज़ जा कवर्स पप्पा ठाहिया हुआ जॾहिं हुआ। ही वॉज नॉट सो फॉन्ड कि भई मां पंहिंजो प्रचार कयां, तंहिं करे असां उन्हनि जे जीअरे कॾहिं बि का बि पेंटिंग जी उन्हनि जी एग्ज़िबिशन न रखी, छो त पप्पा चवंदा न पंहिंजे लाइ मां एतिरो ख़र्च न कंदुसि। अॼु बि शायदि हुजनि हा त चवंदा न अहिड़ो को वेबिनार रखण जी ज़रूरत न आहे, पर असां चाहियूं था त एतिरो जेको महान आर्टिस्ट ऐं सिंधियुनि में रहियो आहे, तंहिं करे मां चाहींदसि त पक हीअ तव्हां हिन अहिड़े शख़्सियत जे बारे में ॼाणो। तंहिं करे असां ही वेबिनार रखी रहिया आहियूं। ऐं ही सिंध जो नक्शो, इहो बि पप्पा पंहिंजे हथनि सां ठाहियो हो। ही न सिर्फ़ हिंद में पर सिंध में जॾहिं पप्पा विया ऐं उते खणी विया, उते माण्हुनि जे अखियुनि में पाणी अची वियो त शल ही हिंदुस्तान जो ई हिकिड़ो
पाठ हुजे या शल असां गॾु हुजूं हा। तंहिंखां सवाइ हिकिड़ी झूलेलाल जी उन्हनि जेका मूर्त ठाही हुई, ही सात बेले जी पेंटिंग आहे, साम्हूं वेही करे ठाहियो। हुननि जी माउ खे सात बेले में ॾाढी श्रद्धा हुई, त साम्हूं वेही करे सात बेले जो हुननि जॾहिं सिंध विया हुआ त हुननि इहो ठाहे करे हिते पेश कयो हो। तंहिंखां सवाइ हिकिड़ी झूलेलाल जी उन्हनि मूर्त ठाही हुई, ऐं उहा जेकी मूर्त उन्हनि ठाही, मूंखे यादि आहे त उन साल में केरु, आई कांट रिमेम्बर कहिड़ा हुआ हूज़ द पर्सन, पर उन्हनि ख़ासि उहा पेंटिंग पप्पा खां वठी करे ऐं लक्ष्मी पूजन जे टाइम ते, दिवाली जे टाइम ते कार्ड्स ते उन झूलेलाल जी मूर्त प्रिंट कराए ऐं सभिनी खे इन्विटेशन तौरु उहा ॾिनी। इहा झूलेलाल जी मूर्त जेकी मां तव्हां सां ॻाल्हायां पई, ऐं हीअ हिकिड़ी ॾाढी यूनिक मूर्त आहे। तव्हां अहिड़ी शायदि ई किथे ॾिठी हूंदी अहिड़ी मूर्त। त इहे ॾाढियूं ख़ासि ॻाल्हियूं हुयूं। ऐं तव्हांखे मां हिकिड़े हीअ त हुई एज़ अ सिंधी आर्टिस्ट, एज़ अ सिंधी पेंटर, पर एज़ अ पर्सन मां उन्हनि खे हमेशह जॾहिं हुआ त चवंदी हुयसि त पप्पा फॉर मी यू आर माई धीरूभाई अंबानी। नंढे हूंदे खां ॾाढी ग़रीबी में पैदा थिया, अहिड़ो माहौल न हो जो पढ़ाई करे सघनि, तंहिं हूंदे उन्हनि पढ़ाई कई ऐं एतिरी पढ़ाई कई ऐं एतिरो पंहिंजो नालो कमायो जो वॾनि वॾनि डिग्निटरीज़ सां, वॾनि वॾनि माण्हुनि सां, शख़्सियतुनि सां उहे मिलिया, उन्हनि लाइ कमु कयो, टिप्स इंडस्ट्रीज़ सां उन्हनि कमु कयो ऐं एतिरो पंहिंजे लाइ नालो कमायो। एंड ही वॉज रूटेड, माना पंहिंजो कॾहिं बि उन्हनि पंहिंजी he didn't forget his roots। हमेशह चवंदा हुआ त बेटा मूंखे ख़बर आहे बुख छा थींदी आहे, तंहिं करे असांजे घर में केर बि ईंदो हो त बिना हुनखे खाराइण जे पप्पा हुनखे वञण खां न ॾींदा, चाहे प्लम्बर हुजे, चाहे कारपेंटर हुजे, चाहे कचिरो खणण वारो न हुजे। ऐं इन जो सभिनी खां वधीक मां जेको असर ॾिठो सो तॾहिं ॾिठो जॾहिं हू गुज़ारे विया। असां हिकिड़ो जेको हॉल कयोसीं फॉर 100 पीपल, 200 पीपल, असांखे लॻो हिन खां वधीक केरु ईंदो, पर 600 माण्हू हुते बीठा हुआ ऐं केर बि वियो कोन, बीहण जी जॻह न हुई, बीहण जी जॻह हुई। तॾहिं मूंखे एतिरो फील थियो, ऐं सचपच असां जॾहिं माण्हू हूंदो आहे शायदि हुनजी एॾी क़दुरु न कंदा आहियूं, पर हुनजे वञण खां पोइ उनजी ॾाढी क़दुरु, उनजी ॾाढी यादि ईंदी आहे। अहिड़े महान शख़्स जी मां धीउ आहियां ऐं मूंखे तमामु फ़खुरु आहे त अहिड़ो शख़्स असांजे सिंधियुनि जे विच में थियो आहे। संतनि जी उन्हनि मथां ॾाढी आसीस हुई, मञींदा बि हुआ हर संतनि, उहे टिपणा ठाहींदा हुआ संतनि जे लाइ, जेके वॾा वॾा मंदिर हुआ उन्हनि जा मैगज़ीन्स छपींदा हुआ, उन्हनि लाइ ॾाढो कमु कंदा हुआ ऐं तंहिं करे उन्हनि खे आसीसूं बि ओतिरी मिलियूं। महिनती एॾा हुआ जंहिंजी को जो हिसाब ई कोन्हे। मां अगरि महिनत ॾिठी आहे त मां पंहिंजे पीउ खे आई विल से ही सिनोनिमस टू हार्ड वर्क, मतिलबु रातियुनि जा रातियूं जागे करे ऐं कमु करण मां पंहिंजे पीउ खां सिखिया। को बि कमु उन्हनि खे नंढो न लॻंदो हो, जेकॾहिं घर में टैप फिक्स करणो आहे या कुझु बि हुजे, को बि कमु सम्झंदा हुआ नंढो कोन्हे। ऐं तंहिं करे आई थिंक ही वॉज वॉट ही वॉज। ऐं एतिरा अवॉर्ड्स, एतिरी उन्हनि खे ब्लेसिंग्स मिलियूं आहिनि त अहिड़े गिफ्टेड टैलेंटेड सिंधी आर्टिस्ट खे असां ॿियो छा था करे सघूं। असां सिर्फ़ु नमन करे उन्हनि खे यादि करे सघूं था।